नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल मुस्तकीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। भिट धनी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त भला तन जा भाग जेके कमाए व्या काल। हीरा मोती हिनन वट अथव हज़ारे लाल। ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। उनन संदा अवाल भली लंघी वञन साल। तब जिरा अथव हिन जहान में। हजरत सही सोने दिल मुराद जे आस्थाने ते मौजूद आयो। हजरत सही फरमाइन था अद्यूं मूं घर ईद थी जो आयम अज अजीब थी सुराई साखे लधी कर करीब। बसी हाल हबीब कयो मुते दिल मुराद चवे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन, काबिल एहतराम सदर महफिल मुर्शिद मुरब्बी सोने सी हजरत सी मीर मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैह जे निनल तोहफ़ो ऐं स्टेज ते सय्यद सादात उलमा इकराम सोने मीर मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैह जा पांधियड़ो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम अस्सलाम। मिठा मुंहिंजा अल्हम्दुलिल्लाह कल खां वठी वॾनि जज़्बनि ऐं शौक़ ऐं मोहब्बत ऐं वॾे अक़ीदे सां असां पंहिंजे मुर्शिद मुरब्बी ताजुल फ़ुक़रा हज़रत साईं मीर मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैह जो 27हों सालियाना उर्स मुबारक वॾे शौक़ ऐं अक़ीदे मोहब्बत सां मल्हाए रहिया आहियूं। ऐं जंहिं मोहब्बत सां वरी कल खां वठी हिन सुहिणे दिल मुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैह जे हिन प्लेटफार्म ऐं हिन ग़रीब खाने ते जंहिं मोहब्बत ऐं जंहिं सिक सां वेठा आहियो इंशाअल्लाह इहा ई मोहब्बत असांखे भले पार वठी हलंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सब खां पहिरियां सब तारीफ़ूं उन पाक ज़ात जूं जंहिं असां अवांखे सुहिणो ख़ल्क़े अशरफुल मखलूकात बनाए करे मदीने वाले मीर जो सच्चो ऐं पक्को उम्मती बनाए करे हर नेमत सां नवाज़ो। उन करीम रब जा किरोड़े एहसान जेको वहदहू ला शरीक लहू आ। जंहिंजे जेको हिकु आहे जंहिंजे को बि शरीक नाहे। इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मनफूज़ात में लिखनि था किताब लिखनि था त इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह जो सकरात जो टाइम बीमारी जी हालत में जिन शैतान उन ते हमलो कंदो आ
ऐं शैतान उनखे चवंदो आहे त भली तूं पंहिंजो अक़ीदो आहे तुंहिंजो अक़ीदो इहो आहे त अल्लाह पाक वहदहू ला शरीक लहू आहे यानी हू हिकु आहे उन जो को बि शरीक को बि लाइक़ नाहे दलील ॾे सुभान अल्लाह किताब लिखनि था इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह तक़रीबन 100 दलील पेश कया हदीस पेश कई कुरान पेश कयो पर शैतान चवे पियो नून ज़बर न जॾहिं न पंहिंजे कामिल मुर्शिद जे तरफ़ निगाह कई ऐं कामिल पंहिंजी हिकु निगाह सां इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह खे चई त मरदूद खे ॿुधाईस रब ताला खे असीं बग़ैर कंहिं दलील जे बग़ैर कंहिं सबूत जे अल्लाह हिकु मञूं था सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो अक़ीदो आहे दरगाह लोड़ी शरीफ़ ते अचण वारा इहो अक़ीदो आहे त पोइ इंशाअल्लाह ताला हितां जा बि बेड़ा पार त हुतां जा बि बेड़ा पार बेहद दुरूद व सलातो सलाम उन मदीने वारे मीर जंहिंजे वस में अमा असांजी जान जंहिंमें आसरो ऐं उमेद आहे त शफ़ाअत जी कुर्सी लॻंदी अमा असां गुनहगारनि जा बेड़ा पार थींदा इंशाअल्लाह न मञण वारे त अल्लाह खे बि न मञो हो न मञण वारे त मदीने वारे मीर खे बि न पिया मञनि पोइ अबू जहल बि पंहिंजे संगत ऐं पंहिंजे यारनि सां गुफ़्तार पे कई ॻाल्हि पे कई त मदीने वारो मीर भला मदीने वारो मीर छा राति जे थोरे हिसे में अर्श मुअल्ला खां बि मथे वञी करीम रब सां दू बदू कलाम करे आयो छा थी सघे पियो छा ईअं थी सघे थो छा अचानक कुर्बान वञा अबू बकर सिद्दीक़ जी मोहब्बत ऐं प्यार तां अबू बकर सिद्दीक़ जे कननि ते जॾहिं इहा ॻाल्हि पहुती अबू बकर सिद्दीक़ फरमायो अबू जल छा थो चवी अबू जल चयो त साईं मां चवां थो त छा राति जे थोरे हिसे में अर्श मुअल्ला खां मथे सतन आसमान खां मथे करीम रब सां दू बदू कलाम करे आयो ईअं बि थींदो आहे छा अबू बकर सिद्दीक़ जा जरन अल्फाज़ ॿुधंदे लोड़े शरीफ़ ते अचण वारा पाण चवंदे त सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक़ चयो त जॾहिं न दुनिया वारनि जी अकुल जी इंतहा थी वञे दुनिया वारनि जे अकुल जी इंतहा थी वञे उतां असांजे हज़ूर जी इब्तिदा थी सुभान अल्लाह वो फ़कीर तूं असां खुश नसीब आहियूं करीम रब जी ज़ात पाक पंहिंजो दिलबर हबीब अहिड़ो ॾिनो जो दुनिया जे सभिनी नबियनि में बेमिसाल मिलियो वरी खुश नसीब ॿीहर इहो आहियूं जो मदीने जो मीर अमा आमिना जो लाल अड़ियन जो आधार यतीमन जो यार बि अहिड़ो मिलियो जो दुनिया जे 1,24,000 में नबियन में सरवान अगवान मिलियो बेमिसाल मिलियो सुभान अल्लाह वरी खुश नसीब आहियूं त तव्हां असां खे पीराने पीर दादलो दस्तगीर मिलियो सुभान अल्लाह फ़कीर न चयो सुभान अल्लाह पीराने पीर मिलियो त दुनिया जे पीरनि में बेमिसाल मिलियो यकीन दुनिया जे पीरनि में गौसे आज़म बगदाद वारो जवान बेमिसाल थी मिलियो ऐं फ़कीर अगली ॻाल्हि यादि रखजां भेज दस्तगीर असांजे पाड़े जा साईं सोना मखदूम साईं फोटल साईं सखी रहमतुल्लाह अलैह जी सोव उनजा सजाद नसीन साईं बुढ़ल साईं असांजे हिन ग़रीब खाने ते मेहमान थिया आहिनि उन सां गॾु जेके दरबारनि जा सजाद नशीनिया दूर दराज खां आया आहिनि उनखे भली कार ॾियूं था मूं अर्ज़ु कयो त दुनिया में पीर मिलियो बेमिसाल थी मिलियो फ़कीर अगली ॻाल्हि यादि रखजां फ़कीर मीर मोहम्मद जे लोढ़े वारो मिलियो त दुनिया जे फ़कीरनि में बेमिसाल मिलियो सुभान अल्लाह जंहिंजी आजिज़ी बि बेमिसाल आहे जंहिंजी विलायत बि बेमिसाल आहे जंहिंजो चेहरो बि बेमिसाल आहे जंहिंजो हलण बि बेमिसाल आहे जंहिंजो प्यार ऐं मोहब्बत करण बि बेमिसाल आहे जॾहिं हज़रत साईं सुणे
मीर मोहम्मद फकीर रहमतुल्लाह अलैह जे हिन गरीब खाने ते पांदीड़ा इंदा हा पो भली बदकार हुजन गदला हुजन मेड़ा हुजन कपड़ा फाटल हुजन जुती हुजे या न हुजे पर जने मीर जे भाकुर में अची वियो सुभान अल्लाह वो भली दीवान हुजे गैर मुस्लिम हुजे केड़े भी सिलसिले सां ताल्लुक रखंदड़ हुजे पर सोने मीर के चवंदा हा मुझा साईं जने तव्हां जी दरबार में अचूं था त पंहिंजा सिलसिला सब विसरी था वञनि वज़ू करे बगैर के तकरीर जे बगैर के तबलीग जे बगैर के हिदायत नसत जे जने हजरत साईं जे प्यार वारे मोहब्बत वारे भाकुर में इंदा हुआ त पंहिंजा मज़हब छॾे सुने मीर जे दरबार में इंदा हुआ सुभान अल्लाह सुभान अल्लाह थी करे जिक्र इलाही जिक्र मुस्तफा पढ़दा हा फकीर तोखे त याद आ अमा खे त याद आ त सुने मीर जे दरबार में जेको जिक्र आ न करीम रब जो वो त लोढ़ाइन खे डाज में मिलियल आ न सुभान अल्लाह एॾा तव्हां जा चेहरा चिमकन पिया पंहिंजे अज़ीज़नि पुटनि बचनि जे काज में वेंदा आहियो त मुस्कुराईंदा हो पर मां अॼु फील थो कयां त उते वञा खफड़ ताल में हूंदा आहियो पर अॼु तव्हां जे चेहरनि ते मोहक ऐं मुर्का ऐं चओ था त सोने मीर जे दरबार में आया आहियूं जे हुयो त बि खाली न वियासीं जे मज़ार में आ त बि उमेद आ त असांखे खाली न मोटाईंदो अमीर खुसरो वक्त जो बादशाह वा नंढी ॻाल्हि याद अची वई आ अमीर खुसरो वक्त जो बादशाह वा जॾहिं पंहिंजे मुर्शिद जे दरबार में ईंदो वा रास ईंदो वा राइन खां रस्ते में ईंदड़नि खां अॼु बि तव्हां जॾहिं उर्स तां मोटंदव के लाड़काणे जा के ॿोकरीअ जा के ॼमशोरे जा के हैदराबाद जा के मोरे जा त के शिकारपुर जा जॾहिं वापसि ईंदव त तव्हां खां बि अज़ीज़ अहबाब दोस्त पुछंदा त किॾां आया हो या खणी तव्हां मोहबत मां अॼु ॿुधाईंदव त यार अॼु वियासीं कल्ह मीर जे दरबार ते अहिड़ो त करीम रब जे ज़िक्र जी ज़ल्ब ॿुधी आया आहियूं जो असांजी मोल दिल ज़िंदा थी पई आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अमीर खुसरो पंहिंजे मुर्शिद जे दरबार जे तफरम आया वक्त जो बादशाह वा राइन खां पुछे थो कंहिंखे ॿुधाए थो त मां पंहिंजे मुर्शिद जे दरबार ते वञा थो अजीब सीन थियो के शख्स मां उनखे पंहिंजे मुर्शिद जी खुशबू आई ऐं पुछा कयईंसि त तव्हां किॾां पिया अचो तव्हां किॾां पिया अचो हुन ॿुधायोसि आऊं त तुंहिंजे मुर्शिद जे दरबार में अॼु सुबुह खां सवाली वियोसि पर काफ़ी देर तुंहिंजे मुर्शिद मूंखे विहारियो विहारे विहारे ॿियो कुझु हथ न आयुसि मां त कुझु सवाल खणी वियोसि जॾहिं कुझु बि हथ न आयुसि पंहिंजे पेर मां जुती लाहे मूंखे ॾिनई त फ़कीर वञ या जुती मुंहिंजी तोखे नवाज़े छॾींदी जॾहिं उहा जुती चई त पोइ इहा मां ख़रीद कयां मूं त मां बि त हिन ज़माने जे तकलीफ़ुनि जे करे तुंहिंजे मुर्शिद जे दरबार में वियोसि पोइ जेकॾहिं अवां जुती ख़रीद था कयो त आऊं ॾियण लाइ तयारु आहियां ॾियण लाइ जुती तयारु आहे घणे में ॾींदे किताब लिखनि था अमीर खुसरे जुस छा वठंदे मुंहिंजे मुर्शिद जे जुतीअ जो त को मटु ई न आहे तूं छा वठंदे चई तव्हां छा ॾींदव स्टार्टिंग में अमीर किताब लिखनि था अमीर खुसरो चयुसि थो त अधु बादशाही ॾिनी मां जुती त मूंखे ॾे पंहिंजे मुर्शिद जॾहिं जुती ख़रीद करे पंहिंजे मुर्शिद जे दरबार में ईंदो आहे ॾाढो मुस्कुराईंदो आहे खिलंदो आहे ख़ुशि थींदो आहे मुर्शिद पुछंदा त अमीर खुसरा ॾाढो ख़ुशि थो लॻी अॼु तुंहिंजी ॾाढी अजीब कैफ़ियत आहे अजीब सीन मुस्कुराई थो खिली थो ख़ुशि थो थी आख़िर छा माजराया मुंहिंजा ॿियो त कुझु कोन्हे पर अवां जी अॼु जुती ख़रीद करे आयो आहे मुर्शिद चवनि था आख़िर घणे में ख़रीद कई अथई फरमाए अर्ज़ु करे थो मुंहिंजा साईं अधु बादशाही ॾिनी थमे ऐं जुती ख़रीद कई थमे मुर्शिद फरमाइनि था
खुसरा मुबारक हुजई सोतो ॾाढो सस्तो थियो थई सुभान अल्लाह लोड़े ते अचण वारा तोखे भी मुबारक हुजे उहे साईं मीर मोहम्मद फकीर हज़रत साईं दिलमुराद फकीर साईं मीर साईं बचपन में शेर सफर बार हुंदा हज़रत साईं का के पुछा कई दिलमुराद फकीर रहमतुल्लाह अलैह का क़िबला साईं अवां जो ज़ाहिरी बुरको मटींदो ज़माने में सबके खे लड़णो आखिर असां जो छा थींदो हिकु त हज़रत साईं ॿुधायो हज़रत साईं फरमायो त छा थो समझी फकीर 2.5 हथ ज़मीन रोकींदी असांखे न रोकींदी उन खां अलावा फकीर जो क़िबला साईं नूर मोहम्मद साईं तमाम अली ने बीमार रहंदा हा साईं मीर मोहम्मद साईं तो सैलानी बाहर तकरीबन हुंदा हा आखिर छा थींदो हज़रत साईं सोने दिलमुराद फकीर फरमायो इने चबूतरे में इने दिकीअ ते इने मस्जिद अॻियां थलीअ ते फकीर उहा कमाई कयूं उहे त ज़िक्र जूं लोलियूं लॻायूं 120 साल रातनि जा रुठल यार खे परचाए सुम्हंदासीं पोइ असांजे तॾे जी लॼ न रखंदो फकीर 120 साल रातनि जा करीब पुन लखे ज़माने जे सभिनी मसरूफ़ियातनि खे तरक़ ॾेई करे हिन जंगल में जो वेठा हूं त पोइ रुठल रब खे परचायो अथऊं असांजे तॾे जी ज़रूर लॼ रखंदो बिस्मिल्लाह साईं लॼ जो मतलब छा थींदो हज़रत फरमायो सिंधी सोली में ॿुधाए केरु न मिलई त न मिलई हलियो अचजा हिन मुंहिंजे ग़रीब खाने तॾे ते वेही करे वास्तो ॾिजांसि मुंहिंजा साईं फकीर दिलमुराद हिते कमायूं करे तो करीम रब जे ज़िक्र जूं लोलियूं लगायो आ उन ज़िक्र जे लोलनि जे सदके मुंहिंजो ही जायज़ इरादो त क़बूल फरमा सुभान अल्लाह अर्ज़ कयम आजिज़ी बेमिसाली मुंहिंजे साम्हूं उस्ताद अली हसन वेठो आहे सऊदी अरब वासी मस्जिद नबीअ में ॻाल्हि यादि अची वई आहे फ़क़ीरीअ ते हज़रत साईं मीर साईं रहमतुल्लाह अलैह फ़क़ीर भी बेमिसाल ही आजिज़ी बेमिसाल ही त निविड़त न्याज़ी भी बेमिसाल ही त विलायत में बेमिसाल ही हज़रत साईं चालीहा कढंदा जॾहिं ॻोठ कासिम चन्ना में जॾहिं आया त फ़क़ीरनि ऐलान कयो त बाप साईं आयो अथव ईअं रोडनि सां रस्तनि सां गलियुनि में ऐलान कयनि अबा साईं आयो अथव लोढ़े वारो अचो त नमाज़ भी पढ़ूं ऐं ज़िक्र भी पढ़ूं सब जो सुभान अल्लाह तकड़ में हज़रत साईं तकड़ में उनके चंद फकीर ने के वापस त करा जल्दी मोटा डुकंदो वियो साईं शो मां त सॾ पियो कया त नमाज़ ते अचो जीवा सॾ पियो करी छा पियो चनी जी मां पियो चवां साईं त साईं आयो अथव अचो जल्दी नमाज़ ते जीवा मुझे साईं जड़ो को साईं न थींदो चई त फकीर आयो अथव मीर मोहम्मद सुभान अल्लाह अमीर खुसरे जो ज़िक्र पे आवांगे जे खिदमत में पेश कयो जुती खरीद कई आ घणे में अमीर खुसरा घणे में वधी थई मुंहिंजा सी अध बाशाई ॾिनी आ अमीर खुसरा सोतो सस्तो थियो थई सोतो ॾाढो सस्तो थियो थई अमीर खुसरे अर्ज़ कयो ॿियनि वञी ॿिया दर पिना आऊं अव्हां जे आसरे सुभान अल्लाह फकीर जे मीर मोहम्मद साईं रहमतुल्लाह अलैह सां तुंहिंजी पक्की निस्बत मोहब्बत जी तालुक़त आहे त ईअं ॿुधा त ॿियनि वञी ॿिया दर पिना आऊं अव्हां जे आसरे आऊं अव्हां जे आसरे दर पिना साईं मीर अव्हां जे आसरे सुभान अल्लाह मिठा मुंहिंजा जेके नेक तमन्नाऊं खणी आया आहियूं इंशाअल्लाह निस्बत जी मज़बूत आहे ताल्लुक़ जे पक्को आहे त अव्हांखे यादि हुजणु घुरिजे सूरत कैफ़ जो कंहिंखां वाक़ियो ॿुझो कोन्हे जेकॾहिं कारे कुते जी निस्बत सालियनि सां हूंदी आहे न त उहो कुतो बि जन्नती हूंदो अथई सुभान अल्लाह तूं असांजी कड़ी जुणे जा फकीर तो असांजी जेकी निस्बत आ सोने हज़रत साईं मीर मोहम्मद फकीर लोढ़े वारे सां आ उन जी निस्बत हज़रत साईं सोने दिलमुराद फकीर लोढ़ाई सां जे 120 साल रुठल यार खे परचाए करे हज़रत साईं जंगल में जॾहिं वेठा त फकीरनि चयो क़िबला हिते बघड़ जानवर झंग जा तंग कंदा आहिनि तव्हां शहर में अचो अव्हां खे सहूलियत ॾियूं हज़रत साईं फरमायो सर में पखी हिकिड़ो मथ से मारी लख
जे हिकड़े रोड़े जी हथ से रख त सर में घुमे सुरहो सुभान अल्लाह सुभान फकीर अल्लाह शाह था समझो इन जंगल में असा जो वेठायूं शा निंधण कायूं शा असा धण कायूं असा जी दामन सुने मदीने वाले मीर जे दरबार में आ सुभान अल्लाह फकीर खुश नसीबा के जवानन जे दामन में तू असा जा हथ है खुदा जी पाक ज़ात जो कसम करे करे फखर थी विंदो आ त बिन इबादत निवृत न्याज़न खत्मन दुरूद सलामन ते फखर नाज नाहे पर रहबर एड़ो मिलियो जो इंशाल्लाह हथ खां वठी बगदाद वाले जवान खां गिरास कराए मदीने वाले मीर ताईं पहुंचाइंदो वो मदीने वाले मीर ताईं जने पहुंची वियासे त वो त पाणे करीम रब तां पहुंचाइंदो सुभान अल्लाह अल्लाह पाक अमा असा जी आजिज़ी निवृत न्याज़ी रब तआला अमा असा के इहदिन सिरातल सिधी राह ते हलण जी तौफीक अता फरमाए आऊं बेइंतहा शुक्रगुजार आहियां जे कल खां वठी ट्रोजे खां वठी जिन वडे शौक़ ऐं मोहब्बत सां इंतजामिया जे हवाले सां लंगर जे हवाले सां पार्किंग इंतजामिया सिंध पुलिस सिंध गवर्नमेंट वापडा हर तरह सां तावन कयो पर सुने मीर जी आ मोहब्बत आ असा जी मेहनत नाहे फकीर राय बुधायो न त फकीर जी मिन्नत आ फकीर जी केड़ी मिन्नत आ फकीर के जने हुता पावर मिलंदो आ न त पो बैटरी चार्ज थी पवंदी आ ऐ जने निकरंदा हूं न खुदा जी पाक ज़ात जो कसम सुने मीर जे दरबार में कदमन ते हथ रखी सफर में जने रवाना थींदा हूं अर्ज कंदा मुंजा साईं उते राह जो जिथे तवा जो रजामंद होजे उते खाराए जो जिथे तवा जो रजामंद होजे उनन सा मिल रहा है जो जिथे तवा जो रजामंद होजे ओ जने उन्हें जवाने मर्दे कलंदर जी निगाह थींदी आ त पो हिय जंगलन में मंगल बंजी वेंदा है आऊं बेइंतहा शुक्रगुजार आहियां हर तरह सां सिंध गवर्नमेंट जी हर उहदेदार जो बिलखसूस असा जा सोशल मीडिया जा जेके नौजवान परे परे खां पंध करे दुआ वठण बि फकीर आया आहियो त दुआ ॾियण बि असांखे आया आहियो दुआ वठण बि आया हो त दुआ ॾियण बि आया आहियो इंशाअल्लाह ताला खाली झोलियूं ज़रूर खणी आया आहियूं इंशाअल्लाह हिन दरबार तां भरे ऐं पोइ वापसि वेंदासीं वमा अलैना इलल बलागुल मुबीन हिन आजिज़ जो चवण अवां जो ॿुधण रब तआला पंहिंजे बारगाह इज़्ज़त में क़बूल ऐं मक़बूल फरमाए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।